ख़बर शामिल कंदासीं। तलार मां रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मलाह। स्टूडेंट एक्शन कमेटी पारां शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी, जान मोहम्मद मार, अजय कुमार ऐं ॿियनि जी यादि में तलार प्रेस क्लब में सेमिनार मुनक़िद कयो वियो, जिते सिंध जी आज़ादु सहाफ़त करण जी यादि में शहीद कयल सहाफ़ियुनि खे भेटा पेश कई वई, जंहिंमें फैज़ान अली जमाली, अब्दुल्लाह थेबो, रवि कुमार ऐं हफ़ीज़ुल्लाह ख़ासकेली, जॾहिं त तलार प्रेस क्लब जे सदर मोहम्मद सदीक़ थेबो, जनरल सेक्रेटरी मंजीलाल कांटी साहब, मोहम्मद ताहिर समो, एडवोकेट सजाद लाशारी, सजाद अमन चांडियो, मोहम्मद हनीफ़ मलाह, मोहम्मद हनीफ़ लाशारी, आदिल लाशारी, राज राठौड़, मुनवर अली जतोई ऐं ॿियनि शहीद सहाफ़ियुनि जी ॾिनल जान जी नज़राने ते भेटा पेश कंदे चयो त रियासती इदारा मज़लूम सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में मुकमल नाकाम थी चुका आहिनि। ख़ुसूसन जमहूरी दौर अंदरि सहाफ़ियुनि खे हिरासां कयो थो वञे, सच लिखण ऐं अवाम जा जाइज़ मसइला पधिरा करणु, क़ौमी ख़ज़ाननि ते धाड़ा हणण वारनि खे वाइको करण ते क़त्ल कयो थो वञे। पीपी दौर में यूनियन खां वठी असेंबलियुनि अंदरि जागीरदार, सरदार, सरमाएदार ऐं उन्हनि जे औलाद या उन्हनि जा ख़ासि माण्हू वेठल आहिनि, जन समूरे मुआशिरे खे यरगमाल बणाए रखियो आहे। अहिड़े क़िस्म जे ज़ालिमाना मुआशिरे जे किरदारनि खे जॾहिं को अरॾो लेखारी चैलेंज थो करे त हुनजो आवाज़ु हमेशह लाइ ख़ामोश कयो वञे थो ऐं हुन अमल में करप्ट ब्यूरोक्रेसी, पुलिस, इंतज़ामिया बराबरि जी शरीक आहे। असां वक़्त जी सरकार खे चिताव था ॾियूं त सहाफ़ियुनि जे क़ातिलनि जी पुठभराई बंदि कई वञे ऐं साख रखंदड़ जजनि ते मुश्तमिल कमेटी जोड़े मुकमल इंक्वायरी कराए समूरियूं हक़ीक़तूं पधिरियूं कयूं वञनि ऐं FIR में नामज़द कयल मुल्ज़िमनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे।